वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान खे सस्ती ऐं मयारी तवानाई जी ज़रूरत आहे। थर जो कोयलो ॾहाकनि ताईं पाकिस्तान जी तरक्की में किरदार अदा करे सघे थो। कराची न्यूक्लियर पावर प्लांट 3 वारे मंसूबे जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त सीपेक मंसूबे सां पाकिस्तान में हज़ारे मेगावाट बिजली पैदा थी रही आहे। माज़ी में ॾुखियाईनि सबबि सीपेक में देर थी। पूरी उम्मीद आहे त पाक चीन लाॻापा सीपेक मंसूबे खे अॻिते वधाईंदा। नवाज़ लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र ऐं सीनियर नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ ॾेह वापसि अचण जी तयारी करे रहियो आहे। कुझु हफ़्तनि अंदरि पाकिस्तान में हूंदो। शाहिद खाकान नवाज़ शरीफ़ जो वेझो साथी आहे। हू वफ़ादार ऐं उसूल परस्त सियासतदान आहे। मुख़ालिफ़नि खे इख़्तिलाफ़नि जहिड़ी शइ न मिलंदी। जल्द शाहिद खाकान सां मुलाक़ात करे दिलि जूं ॻाल्हियूं कंदसि। बहावलपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान हुकूमत वींदे ॾिसी मौजूदा हुकूमत लाइ बारूदी सुरंगूं विछाए वियो। चाहींदे बि अवाम खे रिलीफ नथा ॾेई सघूं। इलेक्शन जी तयारी शुरू करे छॾी आहे। न रुॻो इलेक्शन में हिसो वठंदासीं पर हुकूमत ठाहे फितने खे ॿाहिरि उछलाए छॾींदासीं। फॉरेन फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट जी 3 रुकनी लॉजर बेंच ज़बानी फ़ैसिलो ॿुधाईंदे दरख़्वास्त रद्द कई। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। पीटीआई मना थियल फंडिंग केस में फैक्ट फाइंडिंग कमेटी जी रिपोर्ट चैलेंज कई हुई। सिंध हाई कोर्ट पारां सखर ऐं ख़ैरपुर ज़िलनि में जबल कटाई रोकण ऐं समूरा क्रैश प्लांट्स बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। माइंस एंड मिनरल्स जे सेक्रेटरी ऐं सखर ऐं ख़ैरपुर जे डीसीज़ खे शोकास नोटिस जारी। चीफ सेक्रेटरी खे तारीख़ी माग करार ॾिनल हंधनि जी हिफ़ाज़त लाइ क़दम खणण ऐं कब्ज़ा ख़तमु कराइण जो हुकुम। क्रैश वारनि इलाइक़नि में मेडिकल कैंप लॻाए इलाइक़े वासियुनि जी चकास जी बि हिदायत। जस्टिस सलाहुद्दीन रिमार्क्स में चयो त माण्हू दर्द सबबि फिफड़नि ऐं साह जी बीमारियुनि में वरतल आहिनि।